अस्सलामुअलैकुम मां ज़ाहिर अमर ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। गुज़िरियल कुछ ॾींहंनि जे अंदरि असां सिंधी थॉट्स जे फेसबुक ऑफिशियल पेज ते हिकु नोटिफिकेशन रिसीव कयोसीं जंहिंजे अंदरि लिखियलु हुयो त समथिंग वेंट रॉन्ग। उन खां बाद में हुयो सी डिटेल्स। जॾहिं असां डिटेल्स में वञी करे उनखे चेक कयोसीं त उनजे अंदरि लिखियलु हुयो त कॉपीराइट वॉयलेशन। ऐं उनजे अंदरि इहो बि असांखे ॿुधायो वियो हुयो त 48 कलाकनि जे अंदरि तव्हांजो जेको ऑफिशियल पेज आहे उहो मुकमल तौर ब्लॉक कयो वेंदो, रिमूव कयो वेंदो, यानी कोई बि कंटेंट उन ते बाक़ी न रहंदो। उन शॉर्ट मैसेज सां गॾु हिकु लिंक ॾिनल हुई त तव्हांजो कोई बि तफ़सीलात आहिनि या तव्हां कुझु बि वधीक मौक़िफ़ ॾियणु चाहियो था त इन लिंक खे क्लिक कयो। हाणे सभ खां पहिरियां त जॾहिं असां उन जे पेज खे विज़िट कयोसीं त उहो हिकु आम लोकल पेज हुयो, पर उन ते प्रोफाइल मीटा जी ऐं ऑफिशियल रखियलु हुई जेको बाक़ाइदा उहो लुक ॾिए पई त हे असांजो फेसबुक जी तरफ़ां नोटिफिकेशन आहे। पर यादि रहे त फेसबुक कॾहिं बि असांखे इन तरीक़े सां राब्तो नाहे कंदो। हाणे इन नोटिफिकेशन खां अॻु में असीं सराबित अयूब जी हिकु वीडियो ॾिठी हुईसीं जंहिंमें उहे बाक़ाइदा डिफाइन करनि पिया त इहा जेका सॼो सिलसिलो आहे इहो हैकर जी तरफ़ां थिए थो। ऐं सराबित अयूब जे हिकिड़े दोस्त सां उहो रिसेंटली वाक़ियो थी चुको हुयो जंहिंमें जीअं ई उन लिंक खे क्लिक कयो, हाणे उन लिंक ते क्लिक करण खां बाद में उन्हनि जो उहो पेज ऑफिशियल मुकमल तौर ते हैक थी वियो हुयो। काफ़ी सारनि मुश्किलातुनि खां बाद में उहो रिकवर त थियो, पर एड्स जी मदद में उन्हनि जो इलाही सारो अमाउंट जी ट्रांज़ेक्शन थी वई हुई। सो अगरि तव्हां बि फेसबुक जा यूज़र्स आहियो त तव्हांजे पेजिस ते बि अटेम्प्ट्स थी सघनि था। इन नोटिफिकेशन्स खे, इन इनबॉक्स में आयल मैसेजेस खे इग्नोर करियो ऐं उन खां बाद में इहा जेका लिंक आहे इन ते कॾहिं बि क्लिक न कयो, छाकाणि त इन जी लिंक खे क्लिक करण सां तव्हांजो पेज मुकमल हैक थी सघे थो। जॾहिं बि तव्हांजे पेजिस ते अहिड़ा अटेम्प्ट्स थींदा, चाहे उहे नोटिफिकेशन जी सूरत में हुजनि, चाहे उहे इनबॉक्स जी सूरत में हुजनि, उन्हनि जो लुक ऐं फील बाक़ाइदा अहिड़ो हूंदो ॼण उहे फेसबुक जी तरफ़ां ऑफिशियली आया आहिनि। सो अहिड़े लिंक्स ते क्लिक नाहे करिणो। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।